पोइ अल्लाह जे नबी मिसाल ॾिनू जी बुखायल खाधे ते अची किरंदो आहे, तमामु घणी बुख हुजे, पोइ ॾिसो कीअं था माण्हू किरनि, पाण वटि त बग़ैर बुख जे किरी पवंदा आहिनि, रुगो कनात विचां हटायो, पोइ ॾिसो हालत कहिड़ी थींदी आहे। पर अल्लाह जे नबी मिसाल ॾिनू बुखायल माण्हू जेकॾहिं खाधो साम्हूं अची वञे उन ते कीअं हमिलो कंदो आहे, गैर क़ौमूं तव्हां ते ईअं हमला आवर थी मिमून रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रमज़ान जो बाबरकत ऐं भलारो महीनो असां खां मोकिलाए चुको आहे ऐं वरी 11 महीननि खां पोइ रमज़ान जो महीनो ईंदो। इहो सिलसिलो जारी रहंदो क़यामत जे ॾींहं ताईं, पर असां कोन हूंदासीं। असां मां हर हिकु माण्हू हुन जो वारो अचण वारो आहे। का ख़बर कोन थी पवे हिन दुनिया में त अॻे रमज़ान ताईं ज़िंदा हूंदासूं या न। मौत जो को पतो न आहे, कंहिं बि टाइम ते अची सघे थो ऐं को बि इंसान उन खां बची नथो सघे। जीअं अल्लाह ताला फरमायो कुल इन्नल मौतल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम। पैगम्बर तननि खे चओ त जंहिं मौत खां तव्हीं भॼो था उहो तव्हां सां हिकु ॾींहुं ज़रूरु मुलाक़ात कंदो। हिकु जाइ ते फरमायाई वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा, तव्हां वॾा वॾा मज़बूत किला ठाहे उन में रहो, लेकिन मौत तव्हांखे कोन छॾींदो। त मौत ज़िंदगी जी सभ खां वॾी हक़ीक़त आहे ऐं अहिड़ो मसइलो आहे जंहिं ते दुनिया जे कंहिं बि माण्हू जो इख़्तिलाफ़ न आहे, चाहे दहरियो एथीस्ट छो न हुजे। पर मुसलमान उहो सम्झे थो त रब्बुल आलमीन जेका ज़िंदगी ॾिनी आहे उहा ख़ाली खाइण पीअण जे लाइ कोन्हे। जी हिकिड़ो दहरियो सम्झे थो इत्तफ़ाक़ सां दुनिया में आया आहियूं, हिकिड़े ॾींहुं मरी वेंदासूं ऐं उन्हनि जी ज़िंदगी जो बुनियादी मक़सदु आहे खाइण पीअण ऐश करण ऐं मरी वञणु। लेकिन मोमिन जी ज़िंदगी जो इहो मक़सदु कोन्हे। खाइण पीअण महज़ ज़िंदा रहण जो वसीलो आहिनि, ज़िंदगी जो मक़सदु न आहिनि। ज़िंदगी जो मक़सदु आहे रब्बुल आलमीन जी इबादत। इबादत जो हर क़िस्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह ताला जे लाइ हुजे। उन में नमाज बि आहे, रोज़ो बि आहे, हज बि आहे, ज़कात बि आहे, जिहाद बि आहे, वालिदैन सां उसने सलूक बि आहे, पाड़ेसरिन सां उसने सलूक बि आहे, गैर मुस्लिमन सां सुहिणो सलूक बि आहे, हत्ता कि अल्लाह जी मखलूक जानवर पखियुनि जीतनि सां सुठो सलूक करण बि इबादत में शामिल आहे। त दीन इस्लाम इबादत जो वसी तसवुर पेश कयो आहे। महज़ नमाज इबादत कोन्हे, इहे सभु शयूं इबादत में दाख़िल आहिनि। हर उहो कमु जंहिंमें अल्लाह जी इताअत आहे, अल्लाह जे रसूल जी इताअत आहे, उहो कमु इबादत आहे। हत्ता कि दीन इस्लाम इबादत जो अहिड़ो तसवुर पेश कयो आहे जो दुनिया जे कंहिं मज़हब एॾो वसी तसवुर पेश कोन कयो।
पाण सुगरन फरमायो, जॾहिं को मुसलमान पंहिंजी घर वारी सां हम बिस्तरी कंदो आहे त इहो बि सदको आहे। सहाबा हैरान थी विया, अल्लाह जे रसूल इहो वरी सदको कीअं थींदो? घर वारी वटि वञणु, तालुक़ क़ाइमु करणु, इहो सदको कीअं थींदो? त पाण सुगरन फरमायो, मूंखे ॿुधायो, जेकॾहिं तव्हां इहो कमु पंहिंजी निकाह वारी घर वारी खां सवाइ के ॿी जाइ ते करियो त गुनाह थींदो या कोन थींदो? साहबा चयो, अल्लाह जो रसूल, यकीनन उहो त गुनाह आहे। पाण फरमाइनि था त पोइ उनजे उबतड़ सवाब आहे न। जेकॾहिं गैर औरत वटि वञणु गुनाह आहे त उनजे उबतड़ पंहिंजी ज़ाल वटि वञणु सवाब आहे, सदको आहे। माना एॾो अज़ीम तसवुर दीन इस्लाम पेश कयो आहे इबादत जो। इहा इबादत सिर्फ़ रमज़ान ताईं महदूद कोन हुई। काफ़ी असांजा दोस्त, अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾे, रमज़ान जे अंदरि तव्हां ॾिसंदा आहियो त मस्जिदूं भरियल हूंदियूं। आम नमाज़ ते मस्जिद में जाइ कोन मिलंदी आहे। पर अफ़सोस तॾहिं थींदो आहे जॾहिं रमज़ान मोकिलाए रवानो थींदो आहे, ईद जो ॾींहुं ईंदो आहे ऐं ज़ोहर नमाज़ ते उहे ई माण्हू हूंदा आहिनि जेके रमज़ान खां अॻु में हुआ। हर मुसलमान खे सोचणु घुरिजे त छा रमज़ान जे वञण खां पोइ इबादत साकित थी वई, नमाज़ूं माफ़ थी वयूं? कॾहिं बि न। रमज़ान त ट्रेनिंग कोर्स आहे। तव्हांजी ट्रेनिंग कई वञे थी, तरबियत कई वञे थी त इन ई इबादत खे 11 महीना अप्लाई करियो। 11 महीना पंहिंजी ज़िंदगी ते इन शइ खे अप्लाई करियो, अमल करियो। अल्लाह जो हुकुम हूंदो आहे, फजर खां वठी सिज लथे ताईं पाणी न पियो, खाधो न खाओ, घर वारी सां हम बिस्तरी न करियो। इहे टे ई कम हलाल आहिनि, पर अल्लाह रोके छॾियो फजर खां मगरिब ताईं त मुंहिंजो बानू उन जे अंदरि कुवत मुदाफ़त पैदा थी वञे। 11, 12, 15 कलाक अल्लाह जो हुकुम आहे, उनखे हलाल कम बि कोन्हे करणो। इन दौरान टे ई कम हलाल आहिनि त बानू इन खे अप्लाई करे बाक़ी ज़िंदगी में 11 महीननि में त जॾहिं आउं रब जे हुकुम खे मञींदे हलाल कम छॾे सघां थो 14-15 कलाक, त रब जे हुकुम खे मञींदे आउं हराम कम छो नथो छॾे सघां? रोज़ो इहा ई शइ डेवलप करणु चाहे थो, उनखे वधाइणु चाहे थो, ऐं असां हथ कढी छॾींदा आहियूं रमज़ान जे वञण खां पोइ। इहो इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। ईद जो ॾींहुं ख़ुशी जो ॾींहुं आहे। बानू इन ॻाल्हि ते ख़ुशी जो इज़हार करे थो त मुंहिंजे रब रमज़ान जा रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई, राति जे क़याम जी तौफ़ीक़ अता फ़रमाई, ऐं अल्लाह जे रस्ते में ज़्यादा खां ज़्यादा ख़र्च करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। बानू शुक्र अदा कंदो आहे त अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾिनी। इहे कम जेके असां करियूं था रमज़ान जे अंदरि, बाद में बि जारी रखूं। के मुसलमान भाउ खे हाजत आहे, ज़रूरत आहे, बीमार आहे, तंग हाल आहे, पोइ बि उन सां ताउन रखूं। कोशिशि करियूं तहजुद अदा करियूं, छो त तरावी ऐं तहजुद हिकु शइ जो नालो आहे। सिर्फ़ु मुसलमाननि जी आसानी जे लाइ उनखे राति जे पहिरीं पहर में कयो वियो आहे, वरना आहे तहजुद त उन खे बि कंटिन्यू रखे बाक़ी महीननि जे अंदरि। ऐं जी रमज़ान जे अंदरि उन कोशिशि कई त कूड़ न ॻाल्हायां, वरना मुंहिंजो रोज़ो वेंदो हलियो त बाक़ी 11 महीना बि कूड़ ॻाल्हाइणु बंदि करे छॾे। केॾो अज़ीम माना इहो रोज़ो आहे, इबादत आहे, केतिरे क़दुरु उन जे अंदरि असांजे लाइ सबक़ आहे। हीउ अॼोको ॾींहुं
असांखे हिकिड़ी ॿी शइ बि यादि ॾियारे थो त असीं रब जा शुक्रगुज़ार बाना बणिजी वञूं। जीअं अल्लाह जे नबी फरमायो, मल्लम यशकुर नास लम यशकुर अल्लाह, जेको माण्हुनि जो शुक्र अदा न कंदो सो रब जो बि शुक्र अदा कोन कंदो। जेकॾहिं के माण्हू खे ॾिसणु चाहियो था ते अल्लाह जो शुक्रगुज़ार बानू आहे या कोन्हे, ॾिसो त माण्हुनि जो शुक्रियो अदा करे थो या कोन थो करे। माण्हुनि जो शुक्रियो अदा नथो करे, यकीन ॼाणी वठो त रब जो बि नाशुक्रो हूंदो। अॼु असांजी क़ौम नाशुक्री में ग़र्क़ आहे। मुस्लमान भाउनि सां ताउन कंदा आहिनि, मदद कंदा आहिनि। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन जी ज़बान मज़ा इहे लफ़्ज़ बि कोन निकिरंदा आहिनि, दादा महिरबानी, जज़ाकल्लाह ख़ैरन, साईं रब तव्हांखे अजर ॾे। माना एॾा बख़ील, इहा सोच ई कोन हूंदी आहे त के मुस्लमान भाउ थोरो कयो आहे ऐं उनजो शुक्रियो अदा करे। तंहिंजे करे अल्लाह उन्हनि माण्हुनि खे पोइते करे छॾींदो। फरमाई लाइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, तव्हां शुक्र अदा कंदो ऐं तव्हांखे वधाए ॾींदुसि। हिकु जॻह ते फरमायाई, मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम, अल्लाह तव्हांखे अज़ाब करे छा कंदो जेकॾहिं तव्हां शुक्र करियो ऐं ईमान आणियो। त माना नाशुक्री अल्लाह जे अज़ाब जो वॾो ज़रियो आहे। अॼु पाण असां मुस्लमान भाइरनि खे बि यादि करियूं। ॾिसो, पंहिंजे घर में मज़े सां वेठा आहियूं, ईद मल्हायूं पिया, ख़र्च करियूं पिया, बहितरीन कपिड़ा पायूं पिया, बहितरीन खाधा खाऊं पिया। पर ॾिसो, फ़िलिस्तीन जे अंदरि केतिरा असांजा मुस्लमान भाइर, ख़ुसूसन नंढड़ा ॿारड़ा, औरतूं, मर्द, हज़ारनि जी तादाद में शहीद थी चुका आहिनि। ईद मल्हाइण त परे जी ॻाल्हि आहे, वठण खाइण जे लाइ कुझु कोन्हे, बीमारनि जे लाइ दवा कोन्हे, अस्पतालूं तबाह थी चुकियूं आहिनि, घर खंडर बणिजी चुका आहिनि। पर अफ़सोस 57 इस्लामी मुल्क असां ख़ामोश आहियूं। इहा मुसलमाननि जी बेहसी जो वॾो सबूत आहे ऐं प्यारे पैगंबर जी हदीस जी सदाकत आहे। अबू दाऊद जी हदीस आहे, पाण सोगरा हिकु दफ़े फरमाइनि था त हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो जॾहिं मुसलमाननि ते, तव्हां ते ग़ैर क़ौमूं काहे ईंदियूं, हमलावर थींदियूं। पोइ अल्लाह जे नबी मिसाल ॾिनूं जी बुखायल खाधे ते अची किरंदो आहे। तमामु घणी बुख हुजे, ॾिसो कीअं था माण्हू किरनि, पाण वटि त बग़ैर बुख जे किरी पवंदा आहिनि। रुगो कनात विचां हटायो, पोइ ॾिसो हालत कहिड़ी थींदी आहे। पर अल्लाह जे नबी मिसाल ॾिनूं, बुखायल माण्हू जेकॾहिं खाधो साम्हूं अची वञे उन ते कीअं हमिलो कंदो आहे, ग़ैर क़ौमूं तव्हां ते ईअं हमला आवर थींदियूं। हिकिड़े साहबी सुवाल कयो, अल्लाह जा रसूल, छा असीं घटि हूंदासीं, तादाद घटि हूंदो? पाण फरमायूं, न, तव्हांजो तादाद वॾो हूंदो। अॼु बि ॾिसो, मुसलमान 1.5 अरब खां मथे आहिनि। दुनिया में पहिरियों मज़हब तादाद जे लिहाज़ खां ईसाइत आहे। ईसाइत खां पोइ मुसलमान ॿिए नंबर ते आहिनि, 1.5 अरब खां मथे, 57 मुल्क, ऐं उन में एटमी ताक़त बि आहे, एटमी हथियार रखण वारा मुल्क बि आहिनि। पाकिस्तान, ईरान, उन खां अलावा तुर्की, ही उहे मुल्क आहिनि जिन वटि एटमी हथियार आहिनि, वॾियूं फ़ौजूं आहिनि, पर सिर्फ़ सोशल मीडिया ते वेठा आहिनि। अॻियां को बि कमु कोन्हे, हू मुसलमान मारजनि पिया, बल्कि वेचारा मारिजी चुका आहिनि ऐं असीं ख़ामोश आहियूं। अल्लाहु अकबर। अल्लाह जे रसूल फरमायो, अवां में वहन जी बीमारी पैदा थी वेंदी। साहबा चयोसीं, वहन मां मुराद? पाण फरमायूं, हुब्बु दुनिया व करायतुल मौत, दुनिया जी मोहबत दिलनि में अची वेंदी, को दुनिया खे छॾण लाइ तयारु कोन थींदो, ऐं मौत नापसंदीदा तव्हां जे लाइ बणिजी वेंदी।
मौत खे तव्हां नापसंद कंदो। सहाबा कामयाब हुआ, सुपर पावर्स जे साम्हूं मौत खां कोन डिॼंदा हुआ। सैयदुना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु दुनिया जे अज़ीम सपा सालारनि में शामिल आहे। जॾहिं हीरा जे शहर ते हमिलो कयाई, उनजे साम्हूं 2 शर्त रखियाई। मुस्लमान थी वञो, असांजा भाइर आहियो, जेके असांखे हक़ मिलियल आहिनि तव्हांखे साॻिया हक़ मिलंदा। मुस्लमान कोन था थियो, पंहिंजे मज़हब ते क़ाइमु रहो, ज़बरदस्ती कोन्हे, पर तव्हांखे टैक्स ॾियणो पवंदो, जिज़ियो। इहो को ज़ुल्म कोन हो, बल्कि केतिरनि गैर मुस्लिम राइटर्स लिखियो आहे, गुस्ताव लीबान, तमदुन अरब जे अंदरि त मुस्लमान मामूली उन्हनि खां टैक्स वठंदा हुआ ऐं फ़ाइदा केतिरा हूंदा हुआ। गैर मुस्लिम पंहिंजे घर में वेठो हुजे, कारोबार करे, ॿनी बारो करे, मुस्लमान उनजी इज़त, माल ऐं जान जी हिफ़ाज़त कंदा हुआ, एतिरे क़दुरु फ़ाइदो ॾींदा हुआ। ख़ालिद बिन वलीद चयो, मुस्लमान नथा थियो, पंहिंजे मज़हब ते रहो था, त पोइ टैक्स अदा करणो पवंदो। पर जेकॾहिं 2 शर्त क़बूल न आहिनि, फ़क़द अतैतुकुम बिअक़वामिन हुम अहरसु अलल मौत मिनकुम अलल हयात, त पोइ मूं पाण सां गॾु अहिड़ा माण्हू आंदा आहिनि जेके मौत सां एतिरी मोहबत कनि था जेतिरी तव्हां ज़िंदगी सां मोहबत करियो था। अल्लाहु अकबर, तव्हां अंदाज़ो लॻायो, जॾहिं मौत सां मोहबत थी वञे, पोइ कहिड़ी ताक़त आहे जेका तव्हांखे शिकस्त ॾे। अॼु असां मुस्लमान पोइ ते आहियूं, इन जे करे जो मौत खां डिॼूं था, पर घटि में घटि हिकिड़ो कमु त करे सघूं था, पंहिंजी दुआनि जे अंदरि उन्हनि खे यादि करियूं। ऐं ॿी ॻाल्हि, मुमकिन थी सघे ओसि ताईं पहचाइण त माली इमदाद बि पहचायूं, जेके वीचारा परेशान हाल आहिनि। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, वल्लाहु फी औनिल अब्दि मा कानल अब्दु फी औनि अखीहि। जॾहिं हिकिड़ो मुस्लमान भाउ पंहिंजे ॿिए मुस्लमान भाउ जी मदद में हूंदो आहे, त अल्लाह वरी उन जी मदद में हूंदो आहे। तंहिंजे करे इहो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त पंहिंजो वतन ऐं अमन बि हुजे, अल्लाह जी वॾी महिरबानी आहे। असीं हालतूं ॾिसूं पिया फ़िलिस्तीन जो, वीचारा केतिरे क़दुरु परेशान हाल आहिनि, हज़ारे माण्हू मारिजी चुका आहिनि। ईअं चइजे त इहो इलाइक़ो 30-35 साल पोइते वियो हलियो आहे। अल्लाह ताला उन्हनि ते बि रहम करे ऐं अल्लाह ताला असां ते बि रहम फरमाए। अॼोको ॾींहुं सभिनी मुस्लमान भाइरनि जे लाइ हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आहे जेको असांखे पैगाम ॾिए थो त असां ॿियनि जो बि ख़्यालु करियूं, जेके परे आहिनि तिन जो बि ख़्यालु करियूं, जेके पाड़े में आहिनि तिन जो बि ख़्यालु करियूं। जेकॾहिं को ग़रीब आहे, मिसकीन आहे, नाराज़ बि आहियूं, अॼोके ॾींहुं नाराज़गी ख़तमु करे छॾियूं, हली वञूं, प्यार मोहबत सां मिलूं। जेकॾहिं को माइट ग़रीब आहे, माली तावन करियो, को पाड़ेसरी ग़रीब आहे, माली तावन करियूं। हता कि दीन चवे थो पाड़े में गैर मुस्लिम वेठल हुजे, उन सां बि उसने सलूक करियो। इस्लाम तव्हांखे रोके कोन थो, मने कोन थो करे। तंहिंजे करे अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला पाण सभिनी जो हिते अचणु वेहणु क़बूल फरमाए। अल्लाह ताला असांजा गुनाह माफ़ फरमाए, असांजूं ख़ताऊं माफ़ फरमाए।